अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा आहियो। हिकु बादशाह हुयो नोमान नाले सां। उहो वॾो ज़ालिम बादशाह हुयो। उन वटि हिकु ॾींहुं हिकु ग़रीब आयो। उन ग़रीब अची उन वटि सदा हई त मुंहिंजो पुटु बीमार आहे, मुंहिंजी कुझु मदद कर। ऐं उहो बादशाह ज़ोर ज़ोर मां खिलणु लॻो कि तो जहिड़ा फ़क़ीर त के ई मूं वटि ईंदा आहिनि, मां कंहिंजी मां मदद कंदुसि। सो निकिरी वञे हितां। उनखे धिका ॾेई उन मूं कढी छॾियईं महलात मूं। उते बीठल हिकु वज़ीर हुयो हुनजो। उन चयो बादशाह खे चई, मालिक तव्हां हिन ग़रीब खे धिका ॾेई कढी छॾियो आहे, एॾो मग़रूर चङो न आहे। जेको माण्हू मथे वञे थो त उहो हेठि बि ज़रूरु किरंदो। तव्हां हुन ग़रीब जी कुझु न कुझु मदद कयो आहे, घणी न त पर थोरी कयो आहे। हुनजो पुटु बीमार हुयो, तव्हां वटि हुयो तॾहिं तव्हां वटि आयो। वज़ीर खे चई, तुंहिंजो कमु न आहे, तुंहिंजो जेको कमु आहे तूं पंहिंजो कमु कर, मुंहिंजी मर्ज़ी आहे जो कुझु बि मां कयां। सो वज़ीर चुप करे वेही रहियो। वज़ीर छा थो करे सघे बादशाह खे। टाइम गुज़रंदो रहियो। हिकु ॾींहुं छा थियो, हिन नोमान बादशाह छा कयो जो वापारियुनि वारा कपिड़ा पाए 2-3 माण्हू पाण सां गॾु खणी सिधो आयो बाज़ारुनि जे घुमणु कि ॿुधां छा था चवनि माण्हू मुंहिंजे नाले। हाणे तो ॾिठई हिकिड़ी जाइ ते 2-3 माण्हू वेठा आहिनि। उनजे भरिसां जेबी अची वेही रहियो। उते माण्हू चवनि पिया अची, हे बादशाह जेको आहे तमामु ज़ालिम आहे, ज़ुल्म जा टैक्स हणी छॾिया अथई असांजे मथां, हिन जी त पूरी कान थी पवे। ग़रीब माण्हू जो जीअण जंजाल थी वियो आहे। जेके ग़रीब आहिनि उहे ग़रीब थींदा था वञनि ऐं जेके आसूदा आहिनि उहे वञनि था आसूदा थींदा था वञनि। हिन वॾो ज़ुल्म करे छॾियो आहे। ॿिए अमरा वेठल चयो त हे त आसमान ते उॾण खां करे थो, पर इहा हिन ख़बर कान्हे त जेका शइ ज़मीन खां मथे आसमान ते उॾंदी आहे त उहा ज़रूरु अचे ज़मीन ते बि किरंदी। हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु ज़मीन ते अची किरंदो। जो हिन एॾो वॾो हिन ज़ुल्म कयो आहे ग़रीबनि जे मथां। टैक्स जे मथां टैक्स हणंदो थो वञे, वापारियुनि जे मथां टैक्स, दुकान ते टैक्स, अन जे मथां टैक्स हणे थो पियो। इहे हिन ॻाल्हियूं ॿुधी उन्हनि माण्हुनि खे सुञाणे सिधो आयो मोटी पंहिंजे घर अचे ऐं सुबुह जो सवेर हुकुम कयईं उन्हनि माण्हुनि खे जेके हिन सां गॾु हुया। उन्हनि खे चई, वञो इन्हनि माण्हुनि खे वञी पकिड़े अचो जेके कल्ह असांखे ॻाल्हाइनि पिया। उन्हनि खे पकिड़े अची बंदि करे हिननि क़ैद में विझो। हिननि खे चई, तव्हां वरी हीअं था ॻाल्हायो मुंहिंजे ख़िलाफ़ु। हुननि खे अंदरि करे छॾियो। हो छा भला कनि ग़रीब माण्हू। टाइम गुज़रंदो रहियो। जेको बि बादशाह जे ख़िलाफ़ु का ॻाल्हि करे पियो त उनखे अंदरि कराए छॾे या उनखे माराए छॾे। ईअं ई कुझु टाइम गुज़रियो। हिकु ॾींहुं लश्कर तयारु कई, चई हलो त हलंदा शिकार ते। हे निकिरी पिया शिकार जे लाइ। जॾहिं जो ॿेले में जो विया, झंग में जो विया, उते लश्कर त हेॾे होॾे थी वियो। हे हिकु हरण जे पोयां लॻो। लश्कर पोइते रहिजी वियो हरण जे पोयां पोयां। कंहिं जाइ ते आयो, उते हिकिड़ो वॾो ॼार विछायल हुयो, जंहिं ॼार में चई फाथो। ॼार में जो फाथो त जेको घोड़ो हिन जो, घोड़े जूं टंगूं विछड़ी पियूं ऐं किरी पियो उतरे ऐं हिनखे चोतरफ़ धाड़ियल फिरी आया। उन्हनि धाड़ियल हिनखे क़ैद करे उतो खणी विया। हिन चयो, मां बादशाह आहियां। चई, तूं बादशाह आहीं, केरु बि आहीं? असां ॿेले वारनि जो को बि बादशाह न आहे हूंदो, तूं बादशाह हूंदो न शहर वारनि जो। हिनखे खणी विया, उते वञी ॿधऊं जंजीरनि सां। हिन चयो, तव्हां इहो सुठो कमु नथा कयो जो मां बादशाह, तव्हां मूंखे पकिड़े क़ैद करे आया हो। अचे हिननि खणी लठुनि सां हिनखे वरितऊं। हिनखे ठाउको सटको कढी हिनखे कि तूं बादशाह आहीं, पंहिंजी जाइ ते आहीं, असां धाड़ियल आहियूं, असांजो को बादशाह कोन्हे। अगरि तूं बादशाह आहीं त तोखे इंसाफ़ु करणु खपे हा न। असां धाड़ियल छाजे लाइ थिया आहियूं? तुंहिंजी हुकूमत में असां धाड़ियल थियासीं छाजे लाइ? ज़रूरु का त कोताही तो में हुई न, इन करे असां धाड़ियल थिया आहियूं न। हाणे असांजो इहो ई कमु हूंदो आहे, माण्हू पकिड़े उन्हनि ग़ुलाम करे वञी था खपाईंदा आहियूं बाज़ार में। हे उन बादशाह खे क़ैद करे 5-6 ॾींहंनि खां पोइ बगदाद जे शहर में विया। उते वञी हिकिड़ी बाज़ार में जिते ग़ुलाम खपाईंदा हुया माण्हू, उते वञी ग़ुलामनि जी लेन में हिनखे जंजीरनि में क़ैद करे उते बीहारियऊं। उते माण्हू हाणे अचनि पिया, चई वठनि पिया ग़ुलाम। जेको चए ॾिसे पियो
अचे पुछा कि हिन जी रक़म घणी आहे। हिननि चयो त हिन जी रक़म आहे 80 दीनार। चयूं त ग़ुलाम त 40 दीनार 30 दीनार में खपंदा। चई हटो घटो आहे, छो जो बादशाह हुयो, ताक़तवर बि हुयो, जिस्म में भरियल हुयो। आख़िरकार हिकिड़े जे वापारी चयो त मां 70 दीनार ॾींदुसि हिन जो, छाजे करे ॾिसां थो हटो घटो आहे, ताक़त वारो कमु घणो कंदो। 70 दीनार में खपाए हुनखे जंजीर में जक। हुनखे चइबो आहे जेको थोरो टेड़ो आहे इन करे सां हिनखे जंजीर में ॿधो आहे। इहे तव्हां हाणे छुटव, तव्हांजो कमु न आहे। उहो बगदाद जो वापारी हुयो, खणी वियो हिनखे पाण सां गॾु। वञी उते हुनजो बाग़ हुयो खजिन जो, उते वञी हुननि ॿियनि ग़ुलामनि सां गॾाए हिनखे छॾियईं कि हिते हाणे कमु कर। हाणे बादशाह हिन हिकिड़ी ख़बर कमकार जी, उते खजिन जो कमकार करे पियो। हिन जो कमु एतिरो कोन पियो पुॼे जेको ॿिया ग़ुलाम कनि पिया। हुननि जो जेको पंहिंजो बीठल हुयो हमरा, उहो अचे वरी कोड़ा हिनखे हणे पियो, अची कमु कर। 2 टे ॾींहं हिनखे कोड़ा पे लॻा, हिन पे कमकार कयो। हिकु ॾींहुं वेठो हुजे, मानी खाई और वेठा त हिकिड़ो मज़दूर हुयो जेको ग़ुलाम हुयो, सफ़ा डुबरो हुयो। उन सां वेठो कचहरी पियो करे। वरी जो कम जो हिनखे चयो त कमु न पियो करे सघे त उन सां हिन हेल्प कराई। पोइ राति जो वेही हुन सां कचहरी कयईं त हुन पुछा कयसि तूं केरु आहे, तूं त ग़ुलाम लॻी कोन थो, जिस्म कहूं मुंहुं कहूं। चई ॻाल्हि हीअं आहे त मां हिकु बादशाह आहियां, सो अॼु मुंहिंजी इहा हालत थी वई आहे जो मां जंजीरनि में जकड़ियल ग़ुलामनि जी बाज़ार में मां सरियाम मुंहिंजे मथां माना जेका रक़म पिया लॻाइनि, छो जो मां गुरूर कयो वॾो। अॼु उहो मुंहिंजो गुरूर भॼी पियो। मां पलंग ते सुम्हंदो हुयो त अॼु मां ज़मीन ते सुम्हां थो, पट ते सुम्हां थो। मां माण्हुनि खे जंजीरनि में क़ैद करे जेल में विझंदो त अॼु मूंखे जंजीर विझी क़ैद करे अचे मूंखे अॼु खपायो अथनि। जो मुंहिंजे लाइ 7 ताम तयारु थींदा, अॼु सुकल मानी मूंखे आणे था ॾियनि, जेका पाणी सां खावां थो या हिन कतल सां खावां थो, खजूर सां खावां थो। अॼु इहा मुंहिंजी हालत थी वई आहे। जो ॾींहं मां 2 वेस मटाईंदो हुयुसि, 3 वेस मटाईंदो हुयुसि, अॼु हिकिड़े वेस में मूंखे 2 टे महीना गुज़री विया आहिनि। इहो मुंहिंजो गुरूर हुयो जंहिंजी मूंखे सज़ा ॾिनी। उन कुराड़े हिनखे चयो ॻाल्हि ॿुध, तूं वॾो तकबर कयो, सो हाणे अलाह को माफ़ी घुर, माफ़ करण वारो मालिक आहे, माफ़ी घुर अलाह मूं। न हिते हाणे पियो ग़ुलामी करी आई, तूं ग़ुलाम कंदो, अॼु तूं पाण ग़ुलाम आहीं। पोइ हिन अचे तौबा ताइब कयो ऐं राति जो वेही सजदा करे चई मुंहिंजा मालिक, मां तौबा कई, ज़ारी कई, जेको मां गुरूर कयो मूंखे माफ़ कर। इहा ग़ुलामी मूंखे क़बूल आहे, पर मूंखे हाणे माफ़ी ॾे, मां घणो तंग थी वियो हाणे। पोइ काफ़ी ॾींहं गुज़री विया उतरे। उनखां पोइ उहो सेठ आयो, उन चयो त ॻाल्हि ॿुधो, तव्हां कमु जेको सुठो कयो आहे, मां तव्हां मूं 3 ग़ुलाम मां आज़ादु कंदुसि, मां कुणा विझंदुसि। पोइ उन 3 ग़ुलाम मूं जंहिं जो नाला निकिरंदा उन्हनि खे मां आज़ादु कंदुसि। हाणे मुंहिंजो खजूर जो फसल बि लही वियो आहे, वरी पोइ ॿिया ग़ुलाम आणे वठी ईंदुसि। 3 ग़ुलाम हाणे आज़ादु कंदुसि तव्हां सभिनी खां। हुन जेको तो कुणा विधा ठाहे, उन में नालो हिन जो बि निकिरी पियो, 2 ॿिया निकिरी पिया। पोइ हिनखे हुन आज़ादु करे छॾियो, जी हाणे तव्हां वञो। आज़ादु थी उतां निकितो। पोइ त हलंदो हलंदो आयो, सिधो पंहिंजी हुकूमत में आयो उतरे। उहे हुकूमत वारा बि परेशान हुया, वज़ीर परेशान हुया, कोटवार परेशान हुया, बादशाह वियो काॾे। उन जंग खां वरी जो गुम जो थी वियो त ख़बर ई कान पई त वियो काॾे। जॾहिं जो पहुतो उतरे घर, हुननि जो हिन जो हालत ॾिठी ऐं हिन जे बदन ते निशान, हिन जी ॾाढ़ी वॾी थी वई, न सेरप न वार वॾा थी विया सॼा। आख़िर हिनखे वञी सेरप हिन जी कराए, वार धार कटाए हिन जा, हिनखे पोशाक पाराए, पोइ हिन खां हवाल वरितऊं। हिन चयो त मां जेको गुरूर कयो उनजी मूंखे सज़ा मिली। अॼु ॾींहं खां वठी जेके बि मुंहिंजा टैक्स आहिनि सभु माफ़ु कयो माण्हुनि खे, ऐं जेके बि बीमार माण्हू उनजो इलाजु जेको थींदो उहो असांजी हुकूमत उनजो बर्दाश्त कंदी। इलाजु डॉक्टरनि जो जेको बि ख़र्चु आहे असांजी हुकूमत ॾींदी। हिन उहो ज़ुल्म जा टैक्स ख़तमु करे छॾिया ऐं ग़रीबनि खे सहूलियतूं ॾेई, वापारनि खे सहूलियतूं, दुकानदारनि खे सहूलियतूं। चई जेके ग़रीब आहिनि जिन खे रोज़गार कोन्हे उन्हनि खे असां कर्ज़ु ॾींदासीं, उहो वञी रोज़गार कनि, पोइ असांखे महीने सिर जेको तो पैसा ॾींदा वञनि बग़ैर कंहिं व्याज जे। पोइ हुन अचे जेको तौबा ताइब करे ऐं बुज़ुर्ग बणिजी वियो ऐं अलाह को माफ़ी घुरण लॻो, मुंहिंजा मालिक साईं मूंखे माफ़ु कजांइ, मूंखे घणी सज़ा मिली वई। जेको तव्हां मूंखे इशारो न जेको ॾेखारियो त
तख़्त आहे तख़्त, पर कॾहिं बि तख़्त वञी सघे थो। त मूंखे तख़्त वियो त मूंखे ख़बर पइजी वई त ग़ुलाम जी ज़िंदगी छा आहे, ज़मीन ते सुम्हण वारनि जी ज़िंदगी छा आहे, ऐं सुकल मानी खाइण वारनि जी ज़िंदगी छा आहे, सॼी मूंखे ख़बर पइजी वई। त दोस्तो पोइ हुन पंहिंजी ज़िंदगी जेका आहे सो अलाह जी राह में गुज़ारी ऐं माण्हुनि सां सुठो जेको सलूक न कयो, सुठो इख़लाक़, ऐं भई सुठी जेका ज़िंदगी गुज़ारे ऐं सुठी पंहिंजी हुकूमत हुन हलाई। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि स्टोरी पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। वरी बि कोशिशि कंदासीं का सुठी स्टोरी हथ अची वई त वरी बि तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।